GSN दोस्तों जीअं त अॼु मुंहिंजो लाइव अचण जो मक़सदु तव्हांखे ॿुधाईंदो हलां। PS99 में केतिरनि ई महीननि खां पाणी जो बहिरान आहे। माण्हू तड़पी रहिया आहिनि। 90 खां मुंहिंजी रिहाइश बि हिते ई आहे। PS99 में पाणी न हुजण जे करे कुझु ॻोठाणा मूं वटि आया, चयोसीं पाणी जे लाइ आवाज़ु उथारियो। ज़ाहिरी आहे असांखे पाण खे बि तकलीफ़ आहे, सिंधी माण्हू परेशानी में आहिनि। केतिरनि ई ॾींहंनि खां पाणी चोरी जे ख़िलाफ़ मां मूवमेंट हलाए रहियो आहियां ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जितां बि पाणी जा कनेक्शन चोरी करे विकिरो कया पिया वञनि, अफ़गान पनाहगीरनि तरफ़ां जिन जी सरपरस्ती लाला रहीम अफ़गानी करे रहियो आहे। साॻी तरह कल्ह बि मूं लासीकोट मां हिकिड़ो कनेक्शन जेको सोशल मीडिया ते मूं रखियो आहे, वायरल थी चुको आहे। कनेक्शन 8 इंच जो विकिरो कयो पियो वञे, फैक्ट्री एरिया ॾे लॻायो पियो वञे। जॾहिं मूं उहा रिकॉर्डिंग रखी त फौरन लाला रहीम अफ़गानी ऐं उन जा पालतू आका खेली उन्हनि मूंखे कराची छॾे वञण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि त तूं पाण खे कोपरस थो सम्झी, कॾहिं अफ़गान जे ख़िलाफ़ मूवमेंट थो हलाईं त कॾहिं असां पाणी था विकिरो कयूं त लाला रहीम जे ख़िलाफ़ तो तुंहिंजो लाइव अची। तुंहिंजे लाइ बहितर इहो आहे त तूं कराची छॾे वञ। ऐं उन लाले रहीम अफ़गानी खे ऐं उन जे पालतुनि खे ॿुधाइण थो चाहियां त लालू यादि रखी छॾ, मुंहिंजो नालो रमज़ान गुलेजी आहे। सिंध नेशनल पार्टी जे प्लेटफॉर्म तां मूं MQM जे दहशत गर्दनि खे बि हमेशह ललकारियो। MQM जे दहशत गर्दनि खे किफ़रे किरदार ताईं सिंध नेशनल पार्टी पहुचायो ऐं उहे बि MQM वारा बि वक़फ़नि मूं ते हमला कंदा रहिया। 2015 में राज एजेंट अल्ताफ़ ऐं उन जी एड कंपनी ख़िलाफ़ मूं साइड सुपराइवे ते मुल्क दुश्मनी त FIR दाख़िल कराई। जॾहिं MQM जे गुंडनि मूंखे कराची न छॾाई त तूं केरु थींदो आहे मूंखे कराची छॾण जे लाइ धमकियूं ॾियण वारो। दोस्तो सोशल मीडिया ते उहे लिंक बि मोकिलिया आहिनि जिन हुननि मूंखे उन ते धमकियूं ॾिनियूं आहिनि त पाणी जे पाइप खे हथ लाइ ॾेखार त असां तोखे ॾिसूं। उन खां पोइ तक़रीबन राति 9 लॻे कोन हुयुसि। मुंहिंजी स्टेट एजेंसी लासीकोट हक़ मौजूद स्टेट एजेंसी ते 212 ते आका खेली आया जिन मुंहिंजे पुट खे चयो त हीअ असांजो मैसेज ॾे रमज़ान गुलेजी खे ॾिजां त कराची छॾे वञ ऐं लाला रहीम खां माफ़ी वठ, न त तुंहिंजो बुरो असर थींदो। लाला रहीम तूं केरु थींदो आहीं? आका खेली मोकिले, अफ़गानी दहशत गर्द मोकिले मूंखे ड्रिया ॾेई रहियो आहीं। तूं ॿियो रहीम शाह थियो आहीं पर तोखे रहीम शाह थियो न ॾिबो। यादि रखजांइ उहे 500 वारा ॿिया हूंदा जेके तुंहिंजा बूट पॉलिश था कनि, पर आउं तुंहिंजो अहिड़ो असर कंदुसि जो तुंहिंजूं नस्लूं यादि कंदियूं। तूं पनाहगीर थी ऐं मूंखे धमकियूं थो ॾियारीं, कराची छॾे वञण जो थो चईं। कराची सिंध आहे, सिंध जा वारस असीं आहियूं। कराची कंहिंजे पीउ जी जागीर न आहे, कराची कंहिंजे ॾाॾे जी जागीर न आहे, कराची सिंध आहे। सिंध में तूं मूंखे धमकियूं थो ॾीं त सिंध छॾे वञ, ऐं सिंध न छॾींदुसि।
याद रखजांइ तोखे कराची छॾणी पवंदी तोखे पाकिस्तान छॾणो पवंदो तूं अफ़गान नहीं आहीं तूं पनाहगीर आहीं असांजी धरती असांजे शहर में रही असांखे छॾे वञण जूं धमकियूं ॾेई रहियो आहीं ऐं तुंहिंजी हिन धमकी जो तुंहिंजी क़यादत खे बि आगाह कयां थो पीपुल्स पार्टी खे त पंहिंजे सिफ़ुनि मां दहशतगर्द कढो पीपुल्स पार्टी जे करे तूं बदनाम थी रही आहीं सिंधी माण्हुनि में पीपुल्स पार्टी में जेको इमेज ख़राब थी रहियो आहे त उहो तो जहिड़े अफ़गान पनाहगीर जे करे थी रहियो आहे तंहिंजे करे पीपी क़यादत खे मूं इहा लिंक बि मोकिलिया आहिनि पीपी जे मुख़्तलिफ़ अॻुवाननि खे इहे लिंक बि मोकिलिया आहिनि धमकियुनि वारा त हीअ हिकु पाणी चोरी पियो कराए कब्ज़ा पियो कराए भत्ता पियो वठे वेतर आवाज़ उथारींदड़नि खे पंहिंजे पालतुनि खां धमकियूं पियो ॾियारे त तव्हां हिनखे धमकियूं ॾियो त जीअं ही प्रेशर में अची ख़ामोश थी वञे इहे कन त कराची छॾे भॼी वञे ऐं पीपी क़यादत खे चवां थो त पंहिंजे इन वाठे खे लगाम ॾियो लालू रहीम अफ़गानी खे लगाम ॾियो ॿी सूरत में जेकॾहिं को बि नुक़सानु थियो को बि जानी माली मुंहिंजो नुक़सानु थियो त उन जी ज़िम्मेवार अफ़गान पनाहगीर जो सरपरस्त लालो अफ़गानी हूंदो ऐं ॿुधाइण थो चाहियां लाले अफ़गानी खे त यादि रखजांइ लाला रहीम अफ़गानी तो केतिरियूं ई ज़्यादतियूं कयूं आहिनि सिंधी माण्हुनि सां तो 5 सालनि में PS 99 में सिंधी वसंदनि सां माटेली मां वारो शुरू कयो आहे अफ़गाननि खे सेवेज न अफ़गाननि खे रोड न अफ़गाननि खे ॿिया तरक़ियाती कम न पाणी कनेक्शन न हिन वक़्त बि तुंहिंजा अफ़गान पनाहगीर जेके सिंधी वसंदनि जो पाणी चोरी करे ऐं फैक्ट्रियुनि खां ॻरी रक़म वठी वेकिरो करे रहिया आहिनि जेकॾहिं उनजी असां निशानगी था कयूं त तूं असांखे धमकियूं थो ॾीं तूं धमकियुनि ॾियण वारो केरु थींदो आहीं यादि रख इहे पाणी कनेक्शन बि कटाए सिंधी क़ौम खां माफ़ी वठ तूं धमकियूं थो ॾीं ऐं तुंहिंजे धमकियुनि खां डिॼण वारो न आहियां ऐं MQM सां बि विढ़ी चुको आहियां तोसां बि विढ़ण लाइ तयारु आहियां जेकॾहिं तूं मर्द आहीं तो में हिमत आहे त साम्हूं अच पंहिंजे पालतुनि खे मोकिले ऐं धमकियूं न ॾे तूं ब्लैकमेल सिंध गवर्नमेंट खे करे ऐं पुलिस वारा वठी गार्ड ऐं काबली वीगो में चढ़ी प्रेशर माण्हुनि खे ॾेई ऐं हितां भत्ता खोरी पियो करी पर मां तोखे चीतरा सुञाणा थो तूं छाहीं तूं सब्जी मंडी में टमाटा विकण वारो काबली वीगो में चढ़ी 2 गार्ड खणी माण्हुनि ते प्रेशर करे ऐं हितां पैदागिरी पियो करी तुंहिंजी पैदागिरी हलणु कोन ॾींदुसि ऐं इन मालूमात में आहियां त इलाइक़ाई पुलिस जा कहिड़ा अफ़सर तोसां मिलियल आहिनि जिन खे तूं रिश्वत ॾेई ऐं अहिड़ा ग़लति कम पियो कराईं यादि रख ऐं IG सिंध DG रेंजर्स ऐं ॿियनि वसारनि इदारनि खां सिंध हुकूमत खां इहा अपील थो करियां त लाले रहीम जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ॿी सूरत में को बि जेकॾहिं को नुक़सानु थो थिए या को रिएक्शन थो थिए त ज़िम्मेवार लाला रहीम खे सम्झो वञे लाला रहीम तुंहिंजे धमकियुनि खां डिॼण वारो न आहियां तूं कराची में अल्ताफ़ सेन थी थो ॾेखारी पर अल्ताफ़ सेन थियणु तोखे न ॾिबो अल्ताफ़ सेन जो हशर पाण ॾिसी थो त लंडन में कुते वांगुरु ॿाकारे थो केरु पुछण वारो कोन्हेसि ऐं तुंहिंजो हशर बि अहिड़ो थींदो। जी